अस्सलाम वालेकुम नाज़रीन, तव्हां खे ॿुधाईंदो हलां त शाहिद बबर जी हक़ में पूरो सिंध उथी पई आहे। जीअं त हर शहर में प्रेस क्लब अॻियां एहतजाज कयो पियो वञे। माण्हुनि जो मुतालबो आहे त शाहिद बबर जो मसइलो हल कयो वञे। बेवजह इनके तंग कयो पियो वञे। शाहिद बबर सां इंसाफ़ कयो वञे। नाज़रीन, कुछ ही फोटो आहिनि जेके तव्हां स्क्रीन ते ॾिसी रहिया आहियो। तव्हांखे ॿुधाईंदो हलां, इहे फोटो प्रेस क्लब अॻियां निकितल आहिनि। अॻु में शाहिद बबर जो हिकु वीडियो वायरल थियो हुयो। शाहिद बबर लाइव अची करे रोई ॾिनो हो त इहा मुंहिंजी वीडियो नाहे, इहा कंहिं माण्हू फेक ठाही आहे। शाहिद बबर चयो हो त ही मुंहिंजी इज़त किराइण था चाहिनि। अवाम हींअर उथली पई आहे। बाक़ाइदे शाहिद बबर सां इंसाफ़ कयो वञे।